नाज़िन शिकारपुर में पान ब्लैक ते विक्रो करण वारे अमल खिलाफ आबादगार ऐं हारी सरापा एहतजाज बणियल आहिनि। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त भाण सरकारी अघ बदिरां ब्लैक ते विक्रो थी रहियो आहे। वधीक तफ़सील पेश आहे बरकत बिरोहीअ जी हीअ रिपोर्ट। शिकारपुर जिले में कीमियाई भाण के वापारियों पारां अगन में अथरादू वाद करे भाण ब्लैक ते विक्रो करण खिलाफ आबादगार ऐं आरिन गड़ियासीन खां जुलूस की सूरत में शिकारपुर प्रेस क्लब पहुता, जिते आबादगारन ऐं आरिन प्रेस क्लब आड़ो धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़न अरसला खान सीलो, दौरो जाफरी, गुलाम असगर जाफरी, अब्दुल सत्तार बिरोही ऐं ॿियनि धरती टीवी न्यूज़ आड़ो दाईंदे चयो त 2600 रुपया हाणे यूरिया है। जेकॾहिं असांजी इहा सिंधु हुकूमत ऐं जेकी असांजी इंतज़ामिया आहे उन्हनि जेकॾहिं इन्हनि ते कंट्रोल न कयो त हे असांखे 3500 रुपया बोरी ब्लैक ते हाणे बि खपाइनि था, पोइ बि विकिरो कंदा। हालांकि उनजो रेट जेको आहे सो कंपनी जेकी आहे FFC हुजे या एंग्रो हुजे उहे चवनि था त 1768 रुपया फी बोरीअ जो आहे ऐं हिननि वटि भाण बि वाफर मिक़दार में मौजूदु आहे। किथे बि कंहिं बि दुकान ते भाण जी किलत न आहे, पर आबादगारनि खे ब्लैक ते महांगो करे ॾियणो आहे। पहिरियां असां आबादगारनि खे DAP 5000 में और बोरी 9000 में ॾिनो वियो। हाणे जेॾी महिल असांखे यूरिया जी ज़रूरत पई त 1768 रुपया हुनजो कंपनी जो रेट आहे, त उहो 2600 खां 3000 रुपयनि में असांखे ॾिनो वञे थो। घणाई दफ़ा असां DC शिकारपुर वटि विया आहियूं, ॿियनि ज़िलनि में DC नोटिस वरिता आहिनि, एक्शन बि खयां आहिनि, गुदामनि में छापा बि आया आहिनि, सरकारी रेट ते उहे जेको आहे बोरियूं हलायूं, पर ख़बर न आहे त DC शिकारपुर उन्हनि सां जेको आहे उन्हनि खां भतो वठी पहिरियां 1-2 ॾींहं एक्शन खयईं, वरी उन्हनि सां मीटिंगूं करे पोइ ख़बर न थी सघे त उन्हनि खां भतो वग़ैरह वठी उन्हनि सां सेटिंग करे वेही रहियो आहे। असां त ज़ुल्म आहे, बार बार एहतजाज कयूं था, पर कोई ॿुधण वारो ई कोन्हे। ख़बर न आहे त DC साहब अलाए छा थो करे, उहो पंहिंजे हिननि में कमनि में रुधल आहे। तो आबादगारनि सां सरासर आबादगारनि जी कतलाम आहे, पर कोई ॿुधण वारो कोन्हे। असां इहा अपील था कयूं त ख़ुदा रा भाण जे रेटनि खे घटायो वञे, असां आबादगारनि सां ज़ुल्म न कयो वञे। जेको असांजे बच्चनि जी रोज़ी आहे, साल जो असांजो पोरियो आहे, उहो असांजे बच्चनि जी रोज़ी खे न विञायो वञे। आबादगारनि ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो त उन्हनि खे यूरिया भाण कंपनीअ जे रेट ते मुहैया करायो ॾिनो वञे। साथी रिपोर्टर आगा तारिक पठान सां गॾु बरकत बिरोही, धरती TV न्यूज़ शिकारपुर।